सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह आखिरी ज़माने में हिकिड़ो हकीम साहब हुयो, जैसे मूंखे पंहिंजो मुरीद बणायो, पाण तकलीफ़ में हुजनि, बीमार अदालत में, पोइ फरमायो त मां हाणे थी त आजिज़ वियो आहियां, कुराड़ो थी वियो आहियां, पर तोखे ज़िक्र न ॾींदुमि, मुरीद न बणाईंदुमि, त पोइ तूं चवंदे हाणे बूढ़ा बख़ील हो गया है। अल्लाह अकबर कबीरा। ये कहिड़ा माण्हू आहे, मस्तु आहे। पोइ जॾहिं उनखे ज़िक्र पूरो करे ॾिनऊं ऐं उनखे नसीहत जा कलमा चयऊं, आख़िर में उनखे कलमो पढ़ायूं, ला इलाहा पढ़ो इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन नमूने सां उन हकीम साहब के कलमो पढ़ायूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ख़ातमुल अंबिया जे लाइ कहिड़े दलील जी ज़रूरत आहे? बसि हिकिड़ो फितरो आहे, हिकिड़ी ताक़त आहे, हिकिड़ी दौलत आहे, हिकिड़ो उहिदो आहे, हिकिड़ो नशो आहे जेको जमियत उलमा इस्लाम इन ज़ालिमनि जो न सिर्फ़ु पाकिस्तान में टोड़ियो पर इंडिया में टुटी वियो, बांग्लादेश में टुटी वियो, पूरी दुनिया वारनि खे ख़बर पइजी वई त कादियानी, मिर्ज़ाई, लाहौरी जंहिं बि नाले सां सॾाइनि इहे ख़त्म नबूअत जा मुनकिरनि काफ़र ऐं छड़ा काफ़र न आहिनि। जेको ख़त्म नबूअत जो मुनकिर थिए, मुनकिर जे पुट जे लाइ ॿियो फ़ैसिलो आहे, जेको मुनकिर थिए उन जे लाइ हुकुम इहो आहे, मन अर्थ त फ़क़्तुलूहु। जेको कादियानी मिर्ज़ाई थी वञे उन सां कोई फ़ैसिलो कोन्हे, उनखे क़तल करे ॾियो। शरीयत मुहम्मदी जो दुआ करो अल्लाह ताला असांखे इहा दीन वारी गैरत अता फरमाए, दीन वारी गैरत। इन्हीं में ही सब कुछ समायल आहे, इन्हीं को ॿाहिरि कुझु बि न आहे। मुंहिंजा प्यारा भाइरो, हे क़ुरान पाक आहे, अल्लाह पाक जो किताब। हिन खां अॻु में जेके किताब नाज़िल थिया बराबर हक़ हा, सच हा, तौरात, इंजील, ज़बूर अल्लाह पाक जा किताब हा। लेकिन फ़र्क़ु इहो हो त उहे किताब उन नबियनि ताईं, उहे किताब उन्हनि नबियनि ताईं रहिया, चूंकि असांजो नबी क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जो नबी आहे। इन करे क़ुरान पाक बि क़यामत ताईं रहंदो, ॿिए न किताब ईंदो न उम्मत ईंदी। असांजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के क़यामत ताईं ईंदड़ इंसान जेके आख़िरी रूह बचल आहिनि उन क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ मिठे मोहम्मद के नबी करे मोकिलियो आहे, रसूल करे मोकिलियो आहे। उन महबूब खे अल्लाह जेको क़ुरान पाक ॾिनो आहे, इन जी बि हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह पाक खणी करे क़यामत ताईं इनखे बि क़ाइमु रखियो आहे। दुआ करो अल्लाह से असांखे पंहिंजे नबी से जो ग़ुलाम बणाए, आमीन चओ। हे रब्बुल अव्वल जो महीनो आहे, शुरूआती तारीख़ आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ न। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनिया में, हिन काइनात में अल्लाह पाक इन्हनि तारीख़नि जो इंतख़ाब कयो जॾहिं काइनात जे अंदरि अल्लाह जे नाले वठण वारो कोई कोन हो। आसमान ते जहालत ऐं कुफर ऐं शिरक जा कारा ककर छांइजी चुका हुआ ऐं शैतान ख़ामोशी सां पंहिंजे घर वञी वेठो
त कोई हाणे न ॼईंदो जेको मुंहिंजे इन ॼार खे टोड़े सघे। अल्लाह पाक जो वाइदो त बीठो हो जेको जंहिंजो इज़हार थियो इन्नी आलम माला तालमून, तव्हांखे ख़बर न आहे मां अल्लाह ॼाणींदो पियो आहियां। सो हक़ीक़त इहा आहे त इन शइ खे अल्लाह बि ॼाणींदड़ आहे। हिन काइनात खे पैदा करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया में पैदा करण जो मक़सदु त हिन काइनात पैदा थी। ज़मीन ज़मान, अर्श फर्श लोह कलम कुर्सी काइनात सिज चंड सितारा, दुनिया वारो काबे जे रब जो कसम अगर दुनिया में मोहम्मद अरबी न अचनि हा त काइनात न हुजे। हिन करे हिन काइनात जी तख़लीक़, हिन काइनात जी पैदाइश अल्लाह पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके कई त दुनिया खे ख़बर पए कि दुनिया वारो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सुभान अल्लाह, जंहिंजो नालो ई एॾो वसी आहे। घोटकी जा मुसलमानो, जेकॾहिं मोहम्मद लफ़्ज़ जी माना, मोहम्मद लफ़्ज़ जी तशरीह करण ते वेहूं त क़यामत क़ाइम थी वेंदी, मोहम्मद करीम जी तारीफ़ न मुकदी। अल्लाह से मिठे मोहम्मद करीम जी तारीफ़ जो इहो अंदाज़ बयान कयो त अल्लाह पाक पंहिंजे पाक किताब में फरमायो वरफ़अना लका, ॾाढा चओ वरफ़अना, ईअं बि चओ वरफ़अना लका ज़िक्रक, चओ सुभान अल्लाह। हाणे का जगह बची आहे जिते मिठे मोहम्मद जी तारीफ़ ख़ाली हुजे? ज़मीननि में, आसमाननि में, सिज चंड तारनि में, ज़िंदनि में, मोहनि में, मशरिक़ मग़रिब में, शमाल जनूब में, समुंडनि में, तातो सरा में, अर्श मुअल्ला में, ओ उन्हीं जगह ते जिते कायनात जे पैगंबर हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जा ऐलान अल्लाह पाक फरिश्तनि जी मजलिस में फरमाए कि वो दुनिया वारो हे त उहो मोहम्मद आहे जो जिब्राइल अलैहिस्सलाम खां अल्लाह पाक पूछा कि हे जिब्राइल, मां तोखे एॾा पर ॾिना, काइनात जो ज़र्रो ज़र्रो घुमी आए, तूं सारी काइनात में घुमे, तो छा ॾिठो काइनात में? जिब्राइल अमीन चयो, हे परवरदिगार, वणनि में वयुमि तुंहिंजी हमद सना, जबरनि में वयुमि तुंहिंजी सना, या अल्लाह समुंड में वयुमि तुंहिंजी सना, मलकनि में वयुमि, फरिश्तनि में वयुमि, जानदारनि में वयुमि, बेजाननि में वयुमि, काइनात जे ज़र्रे ज़र्रे में आवाज़ पे आयो अल्लाहू, चओ अल्लाहू, ॾाढा चओ न, पंहिंजे सीने खे सींगारियो न, अल्लाहू 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 अल्लाहू। अल्लाह जिथे वयुमि उते तुंहिंजी तारीफ़ ई। हाणे जिब्राइल बि अर्ज़ु पियो कंदो आहे कि मौला, हिन काइनात जो ज़रो ज़रो त तुंहिंजी तारीफ़ में हो, तुंहिंजे बारगाह में मां जिब्राइल अर्ज़ु पियो कंदो आहियां कि अल्लाह तुंहिंजी कुदरत वारी ज़ुबान खां कंहिंजी तारीफ़ हलंदी आहे? जागदा वेठा हो, अधु राति त कोन्हे थी वई। हे मालिक काइनात, अव्हांजी कुदरत वारी ज़ुबान खां कंहिंजी तारीफ़ निकिरंदी आहे? अल्लाह पाक फरमायो जिब्राइल इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। ॾाढा चओ न, ॾाढा चओ, अञा बि ॾाढा चओ। अॼु बि न चवंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह त पोइ कॾहिं चवंदासीं वाह मिठा अल्लाह, तुंहिंजी ज़ात पाक आहे, तूं असां गंदनि खे कहिड़ो महबूब अता कयो। असां नंढण काठी वञूं, हा
असां रुली वञूं हा जीअं 1,24,000 पैगंबरनि जी उम्मत पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में क़यामत जे मैदान में परेशान हाल हूंदा। को नबी पंहिंजी उम्मत के पंहिंजे बणाइण जे लाइ तयारु न हूंदो। हर नबी पंहिंजी उम्मत खां बेज़ार हूंदो। ओ घोटकी वारो, ओ बख्तन वारो, क़यामत जे मैदान में भी मिठो मोहम्मद पंहिंजे उम्मत के ॻोल्हींदड़ हूंदो। अहिड़ो बि को वफ़ादार दुनिया में ॿियो आहे। यौम यफ़िर्रुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। इहे रिश्ता आहिनि न दुनिया में। या घरवारी आहे, या पुटु आहे, या भाउ आहे, या अमड़ आहे, या पंहिंजो पीउ आहे। इहे आहिनि रिश्ता जेके क़यामत जे ॾींहुं बेज़ार थी वेंदा। इहे आहिनि रिश्ता दुनिया में जंहिंजे लाइ मॾियूं गॾु कंदा आहियूं, खेड़ा कंदा आहियूं, कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, उन्हनि जी तरक़ी जे लाइ सभु कुझु लुटाइण जे लाइ तयारु थींदा आहियूं, उन्हनि खे ख़ुशि रखण जे लाइ सभु कुझु क़ुर्बान करण जे लाइ तयारु थींदा आहियूं। पर क़यामत जे मैदान में अबो पंहिंजे पुट खे कुझु न ॾींदो, अम्मा पंहिंजे पुट खे कख बि पंहिंजे नेकियुनि मां कोन ॾींदी। वाह महबूब, वाह महबूब, जाते 1,24,000 नबी उम्मतनि खां बेज़ार थींदा। सोना तो सजदो करे उम्मती उम्मती करे ॻोल्हई। मुंहिंजा ॻोल्हे अचो, मुंहिंजा ॻोल्हे अचो, मुंहिंजा ॻोल्हे अचो। मुंहिंजा काथे आहिनि मुंहिंजा उम्मती। अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थी, अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थी, अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थी। दुआ करो असांखे बि नबी साईं सां प्यारु ॾे। साहबा प्यार कयो, साहबा प्यार कयो न। कॾहिं सारी हयाती में साहबा ईअं कोन चयो, सारी हयाती में साहबा ईअं कोन चयो त साईं टांडनि ते सुतासीं तव्हांजे करे, साईं बाहि जे अड़ाग में वियासीं तव्हांजे करे, साईं असांजे भाइनि खे तेल जे कणहनि में टचकाए छॾियऊं तव्हांजे करे, साईं असांजी औरत खे उथण में ॿधी आदियत कयूं तव्हांजे करे। आज त कावड़िया ई न हूं। मुला साहिब तोखे वोट ॾिनो हुउमि, पोइ वॾेरो कावड़जी वियो। तो मुला खे वोट ॾिनो या इस्लाम जे कानून जे लाइ वोट ॾिनो? कॾहिं फ़ैसिले करणु वक़्तु सोचो त कर त मां एहसान कंहिंजे मथां कंदो पियो। हा, मां एहसान कंहिं इंसान जे मथां कोन कंदो पियो, मुंहिंजे मथां त अल्लाह जो फ़र्ज़ु आहे त ख़िलाफ़त खे क़ाइमु करिणो आहे। पोइ ख़िलाफ़त तुंहिंजो ख़ान त कोन आणींदो, ख़िलाफ़त तुंहिंजो सरदार त न आणींदो, ख़िलाफ़त तुंहिंजो वॾेरो त कोन आणींदो जंहिंखे इस्लाम जे रुकननि जी पूरी ख़बर कोन्हे, जंहिंखे दीन इस्लाम में गुस्ल करण जी पूरी ख़बर कोन्हे, नमाज़ जे फ़राइज़ जी पूरी ख़बर कोन्हे, उनखे फ़ुर्सत बि कोन्हे दीन सिखण जी। दीन वारनि खे चवंदो आहे त मां वोट तव्हांखे ॾिना हुआ, तॾहिं भतार कावड़जी वियो। करोड़ दफ़ा भतार कावड़जी वञे। असां जेलनि जी सुलाखनि में वञा आहियूं, असां त पंहिंजी जान जी नज़राने ॾियण जे लाइ बि तयारु खड़ा हूं कि परवरदिगार आलम तुंहिंजे दीन जी इज़त ऐं अज़मत जे लाइ अगरि गंदो ढूंढ क़बूल थी पवे त सौदो महांगो न आहे, सौदो सस्तो आहे। तूं यको ई ते रहंदे, तूं लिखाए आयो आहे, तोखे यको सिहत हूंदी, तोखे यको हुस्न हूंदो, तूं यको ज़िमीदार हूंदे, तूं यको मालदार हूंदे, तूं बुढ़ड़ो न थींदे, तूं ज़ईफ़ न थींदे, तूं बीमार न थींदे, तूं इलाज जे लाइ न वेंदे, तोखे मौत न ईंदो, तुंहिंजो मौत जो फ़रिश्तो तोखां अची वेंदो। ख़बरदार, तुंहिंजी ज़िंदगी जो सिंगार मुंहिंजे मुहम्मद जी ग़ुलामी आहे। पर जन ग़ुलामी कई से खटी विया। हज़रत बिलाल केर हो? केर हो? हबशी ग़ुलाम हो। हज़रत बिलाल हबशी ग़ुलाम हो। मिस्र जे शहज़ादनि वांगुरु सुहिणो न हो। दुनिया में जेके अल्लाह कारीगर पैदा कया हुआ, जेके अॼु बि पैदा कंदो पिया, हिकिड़ा हसीन जमील आहिनि, हिकिड़ा बिल्कुलु वीचारा हुस्न में कमज़ोर आहिनि। उन वक़्त जे दौर में सोनो बिलाल, जंहिंखे मां सोनो बिलाल चवंदो पियो आहियां, उहो उन वक़्त में सारे मुआशरे में सब को ज़्यादा कमज़ोर हुस्न वारो हो।
लेकिन याद रख होटकी वारो सौदो करो सौदो, इहो वापार ग़ैब जो वापार आहे। जे मोहम्मद अरबी सां वफ़ाई कई काबे जे रब जो कसम, जॾहिं मां जो मिठो मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाय हाय, नालो भी सोहणो, सूरत भी सोहणी, सीरत भी सोहणी। हाँ, मुंहिंजे साईं जो मक्को भी सोहणो, मुंहिंजे साईं जो मदीनो भी सोहणो, मुंहिंजे आका जी खजूर भी सोहणी, मुंहिंजे आका जो उहो ज़मज़म भी सोहणो, जंहिंमें आका पंहिंजे वात मुबारक मां सुभान अल्लाह उहे कतरा पाणी जा कढी इन्ही में विधा ज़मज़म जे खूह में। त मुंहिंजो जेके मुंहिंजे पोयों मुंहिंजा उमत ईंदा उहे मुंहिंजो कहिड़े नमूने सां पंहिंजी कहिड़े नमूने सां मुंहिंजी बचायल शइ या मुंहिंजी रखियल शइ इस्तेमालु कंदा। इन करे ज़मज़म जे खूह में उहे बरकत वारा कतरा आया जेको क़यामत तक सुकंदो बि कोन, ख़तम बि न थींदो। महबूब है क्या सल्ले अला नामे मोहम्मद, चो न सल्लल्लाहु। महबूब है क्या, चलो तो जो महबूब नहीं, मां जो महबूब नहीं। 1,24,000 सहाबा जो महबूब, जानवरन जो महबूब, पखिन जो महबूब, पत्थरन जबलन जो महबूब, ज़मीन और आसमान जो महबूब। जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन जिस्म पाक सां, पंहिंजे इन लिबास पाक सां, पंहिंजे इन नालैन मुबारक सां मेराज ते वेंदा आहिनि। अर्श मुअल्ला ते जॾहिं पहुचंदा आहिनि त पंहिंजे मुबारक पेरनि मां नालैन मुबारक ॿाहिरि कढंदा आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब तू पंहिंजे नालैन खां पेरनि खां ॿाहिरि न कढ। अल्लाह पाक जो महबूब फरमाईंदा आहिनि या अल्लाह हे अदब जो मक़ाम आहे। ऐं मुंहिंजा रब करीम जॾहिं मूसा कलीमुल्लाह तूरे सीना ते ईंदो हो त पंहिंजे पेरनि खे जुती ख़ाली करे पोइ मथे ईंदो हो। या अल्लाह हे त अर्श मुअल्ला खे मां कीअं जुती पायां। मुंहिंजे अल्लाह पाक फरमायो ओ मिठा महबूब, ओ मिठा महबूब तू छड़ो मुंहिंजो महबूब नहीं, फर्श जो महबूब नहीं। हे भी त तुंहिंजा तालिब आहिनि, हे मुंहिंजा अर्श भी तुंहिंजे कदमनि जे लाइ सिकदड़ आहिनि। कॾहिं मोहम्मद जा कदम ईंदा, कॾहिं नालायन खे बुसा ॾींदा, कॾहिं असां पंहिंजे इश्क जी बबड़ास खे उंझाईंदासीं। आ मोहम्मद तुंहिंजा नाले मुंहिंजे अर्श ते घुमनि त मुंहिंजे अर्श जो शान वधे। चओ न सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह, छो न वधे शान। हज़रत बिलाल फरमाईंदा आहिनि, ॿिया सहाबा फरमाईंदा आहिनि हुज़ूर मके जी ज़मीन ते घुमंदा हुआ, कदम खणंदा हुआ, असां तेज़ भॼंदासीं, वरी आस्ते थी वञूं, वरी हुज़ूर पंहिंजी विख में हलनि पिया, असां पहुची न पिया सघूं। पोइ असां तवजो इहा कईसीं, ज़हन फ़ैसिलो इहो कयो ओ कलमे पाण वारो, ओ घोटकी जा गयूर मुसलमानो, ओ घोटकी जा मुंहिंजा महबूब जा दीवानो, मुंहिंजे महबूब जा परवानो, तूं दीवानो थी त ॾिस तोखे मज़ो छा ईंदो आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। साहबा फरमाईंदा आहिनि असां ईअं महसूस कंदासीं जो असां डुकी सोने खे पहुचंदा आहियूं, ज़मीन समेट जी सोढ़ी थींदी आहे। मोहम्मद करीम जो पेर मुबारक मथे थींदो आहे, ज़मीन सुरी ईंदी आहे, तॾहिं असां डुकंदा आहियूं। तॾहिं आशिक़ सादिक फरमायो महबूब है क्या सल्ले अला नामे मोहम्मद। अल्लाह असांजो ख़ात्मो ईमान सां कर,
ऐं असांखे पंहिंजी ज़िंदगी नबी से जी ग़ुलामी में क़बूल कर। सब कुछ छॾे वेंदासीं, कुछ भी खणी न वेंदासीं। महबूब है क्या सल्ले अला नामे मोहम्मद, सुभान अल्लाह। सबसे पहले मशीयत के अनवार से, सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। तो न सुभान। फिर उसी नक्श से, फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़ में कौनो मकां को बनाया गया। दुरूद पाक पढ़ी वठो, इश्क जो इज़हार कंदा हलूं। बाक़ी का जानी ख़ुशि न थियनि त असां मुसलमान भी हूंदा, वरी असां भी हूंदासीं, न ई न थींदो। उन्हनि जा चेला भी ॿुधनि, इमरान ख़ान भी ॿुधी। हाणे आवाज़ दुनिया में मिंट में पहुचंदो आहे, सेकंडनि में। इमरान ख़ान भी ॿुधे ते धरती मोहम्मद करीम जे ग़ुलामनि जी धरती आहे। हिन धरती ते मोहम्मद करीम जे दुश्मन खे रहण न ॾींदासीं। वो मोहम्मद भी अहमद भी, सुभान अल्लाह। अरशन में अहमद आ, फरशन में मोहम्मद आ। वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी, उसने मुतलक का शाहिद भी मशहूद भी। इल्मो हिकमत में वो, इल्मो हिकमत में वो गैर महदूद भी, ज़ाहिरन उम्मियों में उठाया गया। चलो न सुभान अल्लाह अकबर कबीरा। इन्हीं में भी हिकमत समायल हुई। नबी से जो दुनिया में कोई उस्ताद कोन्हे, चओ सुभान अल्लाह। पर पाण कायनात जा उस्ताद जेके उन वक्त उन्हनि जा भी उस्ताद, जेके पोइ आया उन्हनि जा भी उस्ताद, जेके क़यामत ताईं ईंदा उन्हनि जा भी मोहम्मद करीम उस्ताद। पोइ उन्हीं नबी से ते कुर्बान न थींदा वे? कहिड़ा कहिड़ा थियण जे लाइ तयार। ख़त्म नबूवत जे लाइ नारे तकबीर, ताजदार ख़त्म नबूवत जिंदा, ताजदार ख़त्म नबूवत, ताजा तख्त ख़त्म नबूवत। नारे तकबीर। उसकी शफ़क़त है, उसकी शफ़क़त है बेहद बे इंतहा, उसकी रहमत तख़य्युल से भी मावरा। चलो न सुभान अल्लाह। उसकी शफ़क़त है बेहद बे इंतहा, उसकी रहमत तख़य्युल से भी मावरा। ये जो आलम जहाँ में, ये जो आलम जहाँ में बनाया गया, उसकी रहमत से इसको सजाया गया। सुभान अल्लाह। सुस्तिया अज तो रूहानी खुराक पिया वठदा हूँ, तव्हां जे सदके असां भी वठदा पिया। अवां न हुजो हा असांखे कारूं मिलिया। तव्हां केतिरा बख़्तन वारा हो, तव्हांजे सदके स्टेज सिंगारियल आहे। किस्म 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 जूं रोशनियूं, किस्म किस्म जा मोबाइल, किस्म किस्म जा आवाज़। अज इंशाअल्लाह बख्शल हालत में घर मुर्दासीं। असां सब मोहताज आहियूं, असां सब मोहताज आहियूं। ॿुधो घोटकी वारो, जेको पाण खे मोहताज सम्झंदो आहे, सखी उनखे सरस ॾींदो आहे। असां त सखी ॾातार जे दर ते हथ खई वेठा आहियूं।
जेको असांजे घर के भी जाने, असांजे दर के भी जाने, असांजे हालात के भी जाने, असांजे रोज़गार बेरोज़गारी के भी जाने। हे ज़मीन आहे, माल ऐं मिल्कियत सभु हिकिड़ो असबाब आहे, अता करण वारो त अल्लाह ई। पोइ आख़िरी शेर ॿुधायां या दुआ घुरूं? आख़िरी शेर ॿुधायां। उम्मीद आहे न? बेटाई घोट फरमायो पाण ई ईंदो होत, पर कुझु आऊं बि अॻु भरी थियां। उन चयो त मुंहिंजो महबूब त पाण ई मुंहिंजी संभाल लहंदो। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जीअं रोशनी थी वञे चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। पाण ई ईंदो होत, पर कुझु आऊं बि अॻु भरी थियां। अल्लाह जो महबूब त मुंहिंजी संभाल में हूंदो, पर कुझु मां बि त कयां। पोइ घोटकी वारो मूंखे ॿुधायो त तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो जो नबी साईं तव्हांजे अॻु सिफारिश करनि? कहिड़ो कमु कंदा आहियो? ॿुधायो, तव्हां ॿुधायो। जी निमाज़ पढ़ंदासीं। छा कंदासीं? निमाज़ पढ़ंदासीं। निमाज़ न पढ़ंदासीं त नबी साईं असां खां ख़ुशि न थींदा। हुज़ूर सी फरमायो नमाज़ मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे, कुर्रतु आइनी फी सलात। निमाज़ पढ़ंदासीं, नबी साईं जी सिफारिश आई मिंट में। पोइ दीवानो चवंदो आहे हशर का डर मुझे, हशर का डर मुझे किस लिए हो अमी, हशर का डर मुझे किस लिए हो अमी, मेरा आका है वो, मेरा मौला है वो। चो न सुभान अल्लाह। हशर का डर मुझे किस लिए हो अमी, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिसके कदमों में जन्नत बिछाई गई। ॾाढा चओ न, कंहिंखे ख़बर त पवे जागदा वेठा आहिनि। ये हज़ारनि में माण्हू आया, हज़ारनि में नबी साईं जा दीवाना परवाना आशिक इकट्ठा थिया आहिनि। इंशाअल्लाह इंशाअल्लाह असां सिर त क़ुर्बान करे सघंदा आहियूं, लेकिन काइनात जे पैगंबर के दुश्मन के हिन धरती ते बर्दाश्त न करे सघंदा। इहो मां नारो न पियो मारींदो आहियां, असां आज़मायल आहियूं, असां मैदान में सिर ॾिनो आहिनि, असां हुज़ूर जे ख़त्म नबूवत जे लाइ फाइन ते चढ़िया आहियूं। 10,000 नौजवान लाहौर जी सड़कनि ते लाशा पिया हो मोहम्मद करीम जी ख़त्म नबूवत जे लाइ। इमामत बुखारी वठी, बुखारी जेल में। असां उन नबी साईं जा ग़ुलाम आहियूं। कंहिंजा ग़ुलाम तव्हां? ॿुधायो, मिठे मोहम्मद जा ग़ुलाम। हशर का डर मुझे किस लिए हो अमी, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिसके कदमों में जन्नत बिछाई गई, जिसके कदमों में जन्नत बिछाई गई, जिसके हाथों से कौसर लुटाया गया। जो सुभान अल्लाह। बाग़े जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, बाग़े जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे, फूल रहमत के गिरेंगे, हम उठाते जाएंगे। दुआ कयो अल्लाह साईं शहादत जो मौत ॾे, अल्लाह ताला गैरत वारी ज़िंदगी ॾे, अल्लाह ताला
ग़ुलामी वारी ज़िंदगी को बचाए। हिन ममलिकत खुदा दात में उलमा मेहनत कर रहा हैं। दुआ क्यों अल्लाह ताला हिन सोने कुरान जो कानून असांखे अखियुनि सां ॾेखारे ऐं असेंबलियुनि में उलमा खे पहुचाए। उलमा असेंबली में तॾहिं वेंदा जॾहिं तूं सिधो थींदे ऐं तुंहिंजो वोट किताब खे ईंदो। अल्लाह ताला तव्हां असांजो हामी नासिर। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह हज़रत मौलाना हसन शाह